दही सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX चैनल ते भलीकार। इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जीअं त अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो सिंधी मॉडल पेपर 12वीं क्लास मां जेको मॉडल पेपर 2 आहे उन में इंतिहाई अहम सवाल आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां सिंधी लेक्चरार या कमीशन जा जेके मुख़्तलिफ़ पेपर्स आहिनि या उनखां अलावा SLT जा जेके पेपर्स आहिनि उनखे कवर करणु चाहियो था सुठे नमूने, त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं इन्हनि सवालनि खे पंहिंजे नोटबुक ते जेको आहे उहो सेव करे रखो या महफ़ूज़ बनायो। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। त सवाल नंबर पहिरियों आहे, शेर कोहिस्तान किताब कंहिंजो लिखियलु आहे? शेर कोहिस्तान किताब कंहिंजो लिखियलु आहे? मखतूम, हाशिम ठठवी, अलावा चयो यार मोहम्मद समूह, काको भेरूमल, मोहम्मद हाशिम मुखालिस। त इन जो सही जवाबु थींदो शेर कोहिस्तान, अला बचायो यार मोहम्मद समीह साहब जो लिखियलु किताब आहे। सवाल नंबर ॿियो आहे, शेर लाड़ किताब कंहिंजो लिखियलु आहे? शेर लाड़ किताब कंहिंजो लिखियलु आहे? मखतूम, हाशिम ठठवी, अला बचायो यार मोहम्मद समूह, काको भेरूमल या मोहम्मद हाशिम मुखालिस साहब। त इन जो सही जवाबु थींदो अला बचायो यार मोहम्मद समूह। शेर लाड़ जेको किताब लिखियलु आहे उहो अला बचायो यार मोहम्मद समूह साहब जो लिखियलु आहे। ऐं उनखां अलावा शेर कोहिस्तान बि कंहिंजो लिखियलु आहे, अला बचायो यार मोहम्मद समूह। ऐं काफ़ी कमीशन जा जेके पेपर आहिनि उन में इहे सवाल अची चुका आहिनि। सो हलूं था सवाल नंबर 3 तरफ़। त क़दीम सिंध किताब कंहिंजो लिखियलु आहे? क़दीम सिंध किताब जेको आहे इंतिहाई मशहूरु किताब आहे, इहो कंहिंजो लिखियलु आहे? मखतूम, हाशिम ठठवी, अला बचायो यार मोहम्मद समूह, काको भेरूमल, मोहम्मद हाशिम मुखालिस साहब। त इन जो सही जवाबु थींदो क़दीम सिंध जेको किताब लिखियलु आहे उहो काको भेरूमल गरीब साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 4 तरफ़, हू ॾोथी हू ॾींहुं किताब कंहिंजो लिखियलु आहे? मखतूम, हाशिम ठठवी, पीर हसामुद्दीन राशिदी, काको भेरूमल गरीब, पीर अली मोहम्मद राशिदी। त इन जो सही जवाबु थींदो हू ॾोथी हू ॾींहुं पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो लिखियलु किताब आहे। सवाल नंबर 5 आहे, उहे ॾींहं उहे शींहं किताब कंहिंजो लिखियलु आहे? हीअ बि इंतिहाई अहम सवाल आहे। काफ़ी जेके प्रीवियस पेपर आहिनि उन्हनि में इहो सवाल अची चुको आहे। त उहे ॾींहं उहे शींहं किताब कंहिंजो लिखियलु आहे? शेख हयात साहब जो, पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो, काको भेरूमल गरीब जो या पीर अली मोहम्मद राशिदी साहब जो। त इन जो सही जवाबु थींदो पीर अली मोहम्मद राशिदी साहब। उहे ॾींहं उहे शींहं जेको किताब लिखियलु आहे उहो पीर अली मोहम्मद राशिदी साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 6 तरफ़, ज़ीनत नाले नावल किताब कंहिंजो लिखियलु आहे? हाणे हिन में 2 सवाल ठही सघनि था। पहिरियों इहो त ज़ीनत जेको आहे उहो कहिड़ी सिन्फ़ जो किताब आहे? नावल आहे, अफ़सानो आहे, नसरी नज़म आहे या सफ़रनामो आहे? त इन जो सही जवाबु थींदो त नावल आहे। ज़ीनत नावल आहे। ऐं पहिरों को जेको तिब नावल जेको लिखियलु आहे मुंहिंजे ख़्याल में शायदि जेको मिर्ज़ा खलील जो जेको नावल लिखियलु आहे ज़ीनत, त इहो पहिरियों नावल सम्झो वञे थो के दुलाराम बि चवनि था। बहरहाल इन में थोरो जेको आहे वरी बि कंफर्म करे वठिजो, पर इहो जेको ज़ीनत नावल लिखियलु आहे उहो मिर्ज़ा खलील बेग साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 7 आहे, चौथ जो चंड। चौथ जो चंड नाले नावल किताब कंहिंजो लिखियलु आहे? शेख हयात, पीर हसामुद्दीन राशिदी, मिर्ज़ा खलील बेग या लालचंद अमरॾीनू जुगत्याणी। त इन जो सही जवाबु थींदो लालचंद अमरॾीनू जुगत्याणी। चौथ जो चंड जेको आहे उहो कहिड़ी सिन्फ़ ते लिखियलु आहे? नावल ते लिखियलु आहे। ऐं उनखां अलावा कंहिं लिखियो आहे? लालचंद अमरॾीने साहब लिखियो आहे। सवाल नंबर 8 तरफ़ अचूं था, अजीब भेट नावल कंहिंजो लिखियलु आहे? अजीब भेट नावल कंहिंजो लिखियलु आहे? शेख हयात, दीवान प्रेमचंद, मिर्ज़ा खलील बेग, लालचंद अमरॾीनू जुगत्याणी साहब। त इन जो सही जवाबु थींदो दीवान प्रेमचंद। अजीब भेट जेको नावल लिखियलु आहे उहो दीवान प्रेमचंद जो लिखियलु आहे। सवाल नंबर 9 आहे, आनंद सुंदरिका नाले नावल कंहिंजो लिखियलु आहे? काको भेरूमल गरीब, दीवान प्रेमचंद, मिर्ज़ा खलील बेग, लालचंद अमरॾीनू जुगत्याणी। त इन जो सही जवाबु थींदो काको भेरूमल। आनंद सुंदरिका जेको नावल लिखियलु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? काके भेरूमल जो लिखियलु आहे। सवाल नंबर 10, मोहिनी बाई नाले नावल किताब कंहिंजो लिखियलु आहे? मोहिनी बाई नावल कंहिंजो लिखियलु आहे? काको भेरूमल गरीब, दीवान प्रेमचंद, मिर्ज़ा खलील बेग या लालचंद अमरॾीनू जुगत्याणी। त इन जो बि सही जवाबु थींदो काको भेरूमल गरीब। मूंखे उमेद आहे त हीउ मॉडल पेपर 2 तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ही जेके सवाल खयां विया आहिनि सिंधी 12वीं क्लास जे किताब मां खयां विया आहिनि ऐं इंतिहाई अहम सवाल आहिनि जेके तव्हांजी टेस्टनि में तव्हांजे लाइ मददगार साबित थींदा। जेकॾहिं को दोस्त इन चैनल ते नओं आहे त पर महिरबानी चैनल खे जेको आहे लाइक करे ऐं शेयर करे उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त कमीशन जी तयारी कनि पिया, जंहिंमें लेक्चरार जो जेके पोस्टूं आहिनि उन्हनि जे लाइ या सब्जेक्ट स्पेशलिस्ट या जेके सिंधी लैंग्वेज टीचर जी तयारी कनि पिया उन्हनि जे लाइ बि ही मददगार साबित आहे। इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में वरी नए मॉडल पेपर सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा।
सिंध सलामत साथ सलामत।